अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां खैरियत सां हूंदव। मां सिकंदर आवाज़ तव्हां ॾिसी रहिया आहियो टेक्निकल सिकंदर सिंधी। ही हिकु नओं यूट्यूब चैनल सिंधी में स्टार्ट थी वियो आहे। हिन चैनल ते सिंधी में तव्हांखे तमामु सुठे नमूने सां टेक्निकल मालूमात ॿुधाई वेंदी। उहो चैनल मोबाइल ऐं कंप्यूटर सां तालुक़ु रखंदड़ फ़नी ऐं टेक्नोलॉजी सां भरपूर मालूमात तव्हां ताईं महदूदु कंदो। मिसाल तौरु यूट्यूब चैनल कीअं ठाहिजे ऐं उनजी मुकमल सेटिंग कीअं कजे, मुकमल मॉनिटर ताईं तव्हांखे ॿुधायो वेंदो ऐं काइन मास्टर जे बारे में मालूमात मुहैया कई वेंदी। मोबाइल जे बारे में न्यू ट्रिक्स ऐं टिप्स जे बारे में ॿुधायो वेंदो। कंहिं बि नेटवर्क तां फ्री में मिंट मैसेज ऐं फ्री MB जा कोड सबूत सां गॾु दसिया वेंदा। ऐं अगरि कंहिं बि टेक्निकल जे बारे में कमेंट बॉक्स में सुवालु लिखियो वेंदो त उन जे बारे में ॿुधायो वेंदो। तमामु ज़्यादातर मालूमात सिंधी में तव्हांखे मुहैया कई वेंदी। वधीक मालूमात हासिलु करण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾु घंटी ते क्लिक करे ऑल जी निशानी ते क्लिक करे छॾियो त जीअं ईंदड़ नयो वीडियो सभ खां पहिरीं तव्हां ताईं पहुची सघे। वधि में वधि यार सपोर्ट कयो, पंहिंजनि दोस्तनि सां हिन वीडियो जी लिंक शेयर कयो, असांजे वीडियोनि खे लाइक करियो, महिरबानी करे सपोर्ट कयो। मिलंदासीं तमामु जल्द हिकु ॿिए वीडियो में। अगरि को बि सुवालु हुजे त कमेंट में ज़रूरु लिखंदा, इंशाअल्लाह तव्हांखे उन जे बारे में मुकमल वीडियो में मालूमात ॾिनी वेंदी।